कहानी है शेरल जी रिटायरमेंट। कहानीकार ज़ाहिद मंगी। टन 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 घंटीअ ते टे भेरा ज़ोर सां घंट हणी हिन जॾहिं घंटीअ ॾांहुं निहारियो जेका धक लॻण जे करे लोहार जे सांधाण वांगुरु बणिजी वई। धकनि जा निशान मथसि कंहिं फट जे निशान जियां बीह विया हुआ। तॾहिं संदसि दिलि में बेख़्याली विचां ख़्यालु आयो त पंहिंजे 29 सालनि जी नौकरी में हिन अहिड़ा घणा घिंड हया हूंदा। रोज़ 8 घंट पीरियडनि जा, असेंबली जा घंट, रिसेस ऐं मोकल जा घंट अलॻि। दिलि में उहो हिसाबु कंदो अची हेडमास्टर जी ऑफिस ॿाहिरां बेंच ते वेठो अंदाज़न 50 खनि घंट रोज़ हणी वेंदो हूंदुसि। जे 50 रोज़ त हफ़्ते महीने में घणा थिया। हिसाबु कंदे हू मुंझी पियो। खेसि उहा ॻणप मथे जा वार ॻण जहिड़ी ॾुखी पई लॻी। वञ 29 साल गुज़री विया, अञा काल कलोकी ॻाल्हि ई त आहे जो ॻोठ जे चङे मुड़ुस संदसि मामे अली मुराद खे नाइब कासद जो ऑर्डर मिलियो, जेको हिन वरितो त पंहिंजे पुट लाइ हो, पर संदसि पुट पटेवाले जी नौकरीअ खां ठुप जवाबु ॾेई छॾियो हो। तॾहिं अली मुराद खेसि चयो हो त अबा शेरल, हीअ नौकरी भला तूं ई कर। तॾहिं हू रेल में कुल्फियूं खपाईंदो। हिन तते थधीअ में हिते हुते रुलण खां इहा नौकरी करण खे गनीमत सम्झो ऐं ख़ुशीअ सां उहो ऑर्डर क़बूल कयो हुई। अली मुराद जो पुटु अॼु ॾींहं ताईं बेरोज़गार रहिजी वियो, ॾुखियो वक़्तु कटे रहियो आहे, पर शेरल सुखी ज़िंदगी गुज़ारी हुई। हिन पंहिंजी नौकरीअ खे कॾहिं बि ऐब न ॼातो हो। हिन खे यादि न हो त हिन कॾहिं कंहिं उस्ताद खे कंहिं कम खां जवाबु ॾिनो हुजे या मुंहं में घुंज विधो हुजे। रोज़ सुबुह जो सवेरे स्कूल पहुची छंड फूक करे वणनि ऐं गुलनि खे पाणी ॾियणु संदसि ड्यूटीअ सां गॾु आदत थी वई हुई। जेकी वण हिन पोखिया हुआ इहे हाणे वॾा ऐं घाटा थी विया हुआ। पखी वणनि ते वेही जॾहिं ॿोलियूं ॿोलींदा हुआ त संदसि रूह खे राहत अची वेंदी हुई। मोड़ में शागिर्द खेसि चाचो शेरल चई सॾु कंदा हुआ, पर हाणे जॾहिं संदसि मथे जा वार तोरे सुवारी अची थी वई आहे तॾहिं शागिर्द खेसि बाबा शेरल चई सॾु कंदा आहिनि त हिन जो अंदरि ठरी पवंदो आहे। शेरल खे पंहिंजो औलाद कोन्हे, पर स्कूल जा ॿार खेसि पंहिंजे औलाद जियां ई लॻंदा आहिनि। अॼु जेको ही हाई स्कूल थी वॾे आलीशान इमारत में तब्दील थियो आहे, अॻ में मिडिल स्कूल हो। कचिन सिरुनि ऐं गारे सां ठहियल 2 कमरा हुआ। आङुर ते निम जो वॾो वणु हूंदो हो, जंहिं हेठां वेही ॿार पढ़ंदा हुआ। स्कूल जो सभ खां सीनियर मुलाज़िम ही हो। ॿिया सभु उस्ताद क्लार्क पटेवाला हिन खां पोइ आया हुआ। शेरल जा ॾुख ऐं सुख हिन स्कूल सां हुआ। संदसि उभरंदो लहंदो स्कूल में ई हो। उन्हारे जी मोकल हुजे या सियारे जी, मींहुं हुजे या तूफ़ान, स्कूल अचणु संदसि मामूल हो। इतफ़ाक़ सां अॼु हिन जो जनमु ॾींहुं बि हुयो त नौकरीअ जो आख़िरी ॾींहुं बि। हू अॼु रिटायर थी रहियो हो। हिन जो मन उॿाणको थी पियो हो। दिलि जे उदास अगंद ते सोचुनि जो तूफ़ान हलणु लॻो हुअसि। स्कूल खां सवाइ हू कीअं जी सघंदो? संदसि ज़िंदगी हाणे कहिड़ी रीति गुज़रंदी? ही शागिर्दनि जा टहक संदन भॼण डुकण ऐं हरकतूं करणु कीअं ॾिसी ॿुधी सघंदो? केरु खेसि बाबा चई सॾु कंदो? छा मुंहिंजी एतिरनि महिनतुनि ते केरु मूंखे रिटायर थियण ते के गुलनि जा हार पाराईंदो? छा को अजरक टोपीअ जो तोहफ़ो ॾींदो? को गुलनि जी वर्खा कंदो? उस्ताद हिक ॿिए सां ठहनि ई नथा। हर को यूनियन बाज़ी में लॻो पियो आहे। 3 महीना अॻु साईं दिलशाद रिटायर थियो त उन जी बि का अलविदाई न थी त मूं मिसकीन पटेवाले जी केरु कंदो? ख़्याल वाचूड़े जियां दिमाग़ में फेरियूं पाइण लॻसि। बेइख़्तियार ॻोड़ा लड़ी संदसि ॻलनि ते पहुता। ओचितो संदसि दिमाग़ ॿी वाट ते हलणु लॻो। उहो छा थो सोची? शेरल, छा तो ड्यूटी करे कंहिं ते थोरो कयो जो अॼु तोखे हार ऐं अजरक पाराइनि? तो त पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, हाणे वेठो तो अजाया खंदा खोली। कंधु हेठि करे ॻोड़ा उघणु लॻो त ॻोड़नि गलनि सां संदसि झोल भरिजी वियो। खेसि ॻाढ़नि गुलनि सां संदसि झोल भरिजी वियो। खेसि पंहिंजे मथां हुजूम माण्हुनि जो महसूसु थियो। कंधु मथे करे ॾिठईं त स्कूल जा शागिर्द खेसि फेरियूं बीठा हुआ। के हथनि में गुल त के अजरक त के वरी केक खयूं बीठा हुआ। बाबा शेरल, हैप्पी बर्थडे टू यू। सभई शागिर्द ॻाए ऐं ताड़ियूं वॼाए रहिया हुआ। शेरल जूं अखियूं ख़ुशीअ में झरकी पियूं। चहिरो ख़ुशीअ में बहकी पियो हुअसि। जेकी अखियूं ॾुख मां ॻोढ़ा ॻारे रहियूं, तिन अखियुनि में ख़ुशीअ जा लड़क अची वियसि। आवाज़ ऐं तरतीब शफ़ीक कांदड़ो।